इस्राइली फौज जे 31 ॾींहं खां जारी जारीअ ताईं शहीद फ़लस्तीनी जो अंग 10,000 खां वधी पियो। गज़ा जे इलाइक़े अबू हुसैरा में बमबारी सबबि हिक ई कुटुंब जा 21 भाती शहीद। हमास अख़बार जो चवणु आहे त इस्राइली फौज अस्पतालनि भरिसां क़ाइम आबादियुनि ते बि बमबारी कई। इस्राइली वज़ीर आज़म नेतन्याहू पंहिंजी होड़ ते क़ाइम, मुक़बिन जी बाज़ियाबी ताईं जंगबंदी खां इनकार करे छॾियो। गज़ा ते एटम बम किराइण जी धमकी ॾींदड़ इस्राइली वज़ीर मुअत्तल। इस्राइली जारियत ख़िलाफ़ सॼी दुनिया में एहतजाज जो सिलसिलो हलंदड़। जर्मनी, कब्रस ऐं जापान में बि फ़लस्तीनी जे हक़ में मुज़ाहिरा। वालेरल ओलह पटी वारे शहर तलकरा में बि सवे माण्हुनि जो मार्च। गज़ा जी सूरतहाल ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। 10 मेंबरनि जी जगबंदी वारे नई ठहराउ ते वीचारियो वेंदो। सिंध में थियल नंढी मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सुभारा। सदर टाउन जी यूसी 13 ते मुर्तज़ा वहाब 3,974 वोट खणी कामयाब। गडाब जे यूसी 7 ते सलमान अब्दुल्ला मुराद 10,215 वोट खणी कामयाब थियो। खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते पीपी उम्मीदवार नौमान वसार सुभारो। सखर में निसार सिद्दीकी। टाउन जे यूसी 10 ते पीपी जो डॉक्टर अरशद मुगल कामयाब। गंबड़ जे वार्ड नंबर 6 ते पीपी उम्मीदवार सदाम चोखियो ऐं दौड़ टाउन कमेटी जे वार्ड नंबर 8 ते पीपी उम्मीदवार वसीम अफजल राजपूत खटी वियो। अगूणो सदरासी पुलिस ज़रदारी नए डेरे हाउस में मौजूद पीपल्स पार्टी जे अखबारनि ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां मुलाक़ातूं कंदो। ईंदड़ आम चूंडनि ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾिवट कई वेंदी। आसिफ अली ज़रदारी ताज़ो पीपी में शामिल थींदड़ सरदार अली गौहर ख़ान महर जी दावत ते अॼु खांगड़ा पहुचंदो। गौहर पैलेस में इंतज़ाम मुकमल। आई वर्ल्ड कप जे 38 मैच बांग्लादेश ऐं श्रीलंका मुसाम्हूं। दिल्ली जे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम में मंझंदि 1:30 वॻे मैच शुरू थींदी। बांग्लादेशी टीम एका इवेंट में हेल ताईं 7 मैचिस मां रुॻो 1 में कामयाबी माणे सघी। श्रीलंका टीम 7 मैचिस मां 2 में कामयाबी माणे चुकी। ॿई टीमूं सेमीफाइनल जी दौड़ खां ॿाहिरि थियल।